अहम ख़बर है उबावड़ो खां। उबावड़ो में पसंद के परणे तां रिंद ऐं शर बिरादरी में शिकताण। रिंद बिरादरी ते औरत अगवा करण जो इल्ज़ाम लगायो वियो आहे। 2 हफ़्ता अॻु खिंजवासी याकूब शर जो चौक माड़ी वासण नारी नवीदा रिंद सां पसंद जो परणो कयो हो। रिंद बिरादरी जा माण्हू पलांद में दवा लाइ वेंदड़ औरत नसीबा शर खे मुबैना तौरु अगवा करे विया आहिनि। औरत मुबैना अगवा थियण खां पोइ धुरिन में शिकताण वधी वई आहे। शर बिरादरी जा सभई माण्हू रैती थाणे ते पहुची विया आहिनि। रिंद बिरादरी जा हथियारबंद बीमार ज़ाल नसीबा शर खे अगवा करे विया आहिनि। औरत जे मुड़िस शोबान शर जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे उबावड़ो खां। उबावड़ो में पसंद जे परणे तां रिंद ऐं शर बिरादरी में शिकताण। रिंद बिरादरी ते औरत अगवा करण जो इल्ज़ाम लगायो वियो आहे। 2 हफ़्ता अॻु खिंजवासी याकूब शर चौक माड़ी वासण नारी नवीदा रिंद सां पसंद जो परणो कयो हो। रिंद बिरादरी जा माण्हू पलांद में दवा लाइ वेंदड़ औरत नसीबा शर खे मुबैना तौरु अगवा करे विया। औरत मुबैना अगवा थियण खां पोइ धुरिन में शिकताण वधी वई आहे। शर बिरादरी जा सभई माण्हू रैती थाणे ते पहुची विया, जॾहिं त रिंद बिरादरी जा हथियारबंद बीमार ज़ाल नसीबा शर खे अगवा करे विया आहिनि। औरत जे मुड़िस जो इहो चवणु आहे।